जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ पहिरियां ई बाबे सां हली मिलूं। कहिड़ो हज खटी आया हूं जो वरी बाबे सां मिलूं? बच्चू ॿार न थी, हू तुंहिंजो पीउ आहे, उनखे मुंहुं ॾेखारण तोते फर्ज़ आहे। हा, ॿिया कम वठूं त नेकी जा कंदा, जो बाक़ी इहो फर्ज़ रहिजी वियो आहे। वॾो को ज़िद्दी आहीं। हलंदासीं दा हलंदासीं, साह न वञई। हाय हाय नाहक लॻो पियो आहे। अरे खैरां जे सिर ॾे खैर हुजे, जे इहो हथ झलियूं आया त हिन ॻोठ में ॾुकार अचण में देरी कान थींदी। हितां जा सॼा कख पन ड्रब खाई सॼो मुल्क बठोरो करे छॾींदा। होरे त ॾिस कीअं वेठा था खाइनि, ॼणो आजूजन माजूजन जी फौज लथी हुजे। अचु दादी तूं बि टेस्ट कर, बाक़ी तूं चौथी कदी। अबा तव्हांजो पेट भरजी कुझु बचो त मां बि खाईंदसि। अम्मा गंजा गंज चई त तोखे बि आणे ॾियां। अड़िए बड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे, तुंहिंजे अकेले पी खाई खरार खुटाए छॾिया, हिते त हाणे पूरी फौज लथी पई आहे। अरे माल गंज पियो आहे, पर तूं होली रन, तूं थी चई त सभु मां ॾिड़कायां। कोन घुर्जे मूंखे, कोन घुर्जे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, रुगो तव्हां खाई बिभ भरियो पंहिंजो त लखु खटियो सही। इजो ही बि वठो, ही बि वठो, ही बि सभु खाई चट कयो। मासी इहा तकलीफ़ न करी हां। तकलीफ़? ऐं इन में तकलीफ़ वरी कहिड़ी आहे? सचारी माण्हू गिरह ॾिनो वाट अलाह जे नाले ते सवाब ख़ातिर, उन में तकलीफ़ जो न आहे सोचबो। चई छा थो वाटल हाजी मानी? केड़ो तू अंधो आ, मंडो आ, टुंडो आ, हली न थो सगी, कमाए न थो सगी जो तके वाटल हाजी मानी आणे दिया? खैरां जे सिर ॾे खैर हुजे, पो तू तीन मानीअ में ज़हर त न मिलाया आहियां। ऐं साह न वञई मुई, न यो वाटल जो गिराव आहे, न इने में ज़हर मिलायल आहे। पो केड़ी नियत सां खणी आईयां? ऐं घर में ओभर सोभर बची पवंदी आहे। अगे हुई वल्लू वारी कुत्ती, सो वञी उन खे उछले ॾींदी हुस। हाणे तो हा कुत्ती आहे कान, सो माई इलाही खाधो बची पियो। ऐं सोचम अन्न भटारो आहे, जेकॾहिं घिटी में उछलींदसि त ॾोह थी पवंदो। ऐं पाड़े में परूं ऐं खैरां वेठा आहिनि, उहे बि पिन सिन जो वेठा सॼो ॾींहुं खाइनि, उन्हनि खे वञी ॾेई अचां। हाणे इन नियत सां खणी आई आहियां, पर माई हिते त हशर ई ॿियो लॻो पियो आहे। हाणे हीअं कयो, इहो अॼु खायो, बाक़ी सुभाणे सॼे पाड़े जी ओभर सोभर मेड़े अची तव्हांखे ॾींदसि, खाई पंहिंजो पेट भरजो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, तूं असांखे ओभर कराईंदी आहे? बीह त या ओभर खणी तुंहिंजे मुंहं में थी हणां। ऐं मुंहिंजे बूथ में छा हणंदी है? हू त वीचारा सभु खाई चट करे विया आहिनि, रातो का बुखायल हुया। ऐं ॻाल्हि त ॿुधा था परू, मूंखे त इहा ख़ाली प्लेट ॾे, किथे इहा बि न तूं खाई छॾी। अदी अटे जी पार तो दई भेण। हां बुखिया के जाए जा बाह लगाई कासरा के बुधुई। अरे जे नफ्स पिटो अथई न तो सुभाणे को किनो दुबो ॾिसी उन में बुडी मर। ताती जदबाती नथी, सुभाणे खां वठी मां कमा न वेंदुसि, पोइ ओभर सोभर जेका बचंदी न पोइ वञी खाधा अचिजांसि। हिक ॿिए जी ओभर सोभर खाइण सां कुझु बि वधंदो आहे। ठहियो हाणे ठहियो, घणो दाप न। मां कुझु ग़लति ॻाल्हायो? थमरो ग़लति ॻाल्हाई। तूं चाचा न कदूं ॿार, हाणे ॿिन्ही जी थी बेइज़ती थिए। उहो बाजे इज़त जो सोचींदे न त हिन घर में कोन रही सघंदे। तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त बेग़ैरत थियूं, शरबत पियूं? अहिड़ी शरबत खां सुठो आहे माण्हू ज़हर पीए, उतो हणनि ताक़तूं चिटियूं थियूं थिए, तुंहिंजे करे मां वेठो बेइज़तो थियां। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, मां ॿुधाए थी छॾियांव पई त जेकॾहिं हेॾे सखणे हथे आया आहियो त घर में घिरण न ॾींदीसांव। 200 रुपयनि जा कमाए अचो त घर जो गुज़ारो हले। ये पिन जा टुकर खाराए मेहणन हा बुकियो अथव। अम्मा 200 किथां आणींदा, कुझु त रियायत करीन। मूं ॻाल्हि कई ॼणो हो को कमाए खणी आया। 2 रुपया आंदव न तॾहिं बि लखो थियो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, मां इन पिणे जे पिटे खां वाक़ुफ़ आहियां। पाण त कमु कंदो कोन, पर अजायो पजायो इहो मुड़ुस ऐं बचाए खे बि सॼो ॾींहुं वतंदो रुलाईंदो। रुलाए आणे कढंदुसि घर। जेसी ताईं इन्हनि ॿिन्ही जूं टंगूं मां सोटो खणी न कुटींदसि न, तेसी ताईं हे कमु न कंदा। पर जे हिननि कमु न कयो न ऐं कमाए न आंदऊं त पोइ ॾिस जाए इहा धूती जन्नत असांजो नक में दम कंदी। अमड़ मां सभु कुझु सही सघां थी,
पर इन जन्नत जूं जुठियूं नथी सही सघां न सहंदसि मां। अम्मा असली तूं घबराई न। हाणे न मुई जन्नत खे ॾिस कीअं थी मां पाणी मुंहुं ॾियां। ओ अम्मा मां तोखे झलियाई थी पई त इन धूतीअ जे मुंहुं न लॻो। इहा बि तोखे कहिड़ी समत ॾींदी जेका तुंहिंजे माउ खैरां खे ई समत नथी ॾे पई। खैरां जे सिर ॾे खैर हुजे। इहा मां खैरां आहियां जो इन सां मुंहुं ॾेयूं बीठी आहियां। मथां तोसां अहिड़ी हालत करे जो बिना टिकेट जे वञी ॻोठ निकिरे। आओ भाऊ कमदार खुशी चंगो भलो खैर ए न्यानो आने तो आरो हां आजकल ने लागे नहीं जा बस काडे वजो भला हां बेओ तो यार लागी है यार कहां कचरी के आज यार यो खेलो तो परू अल्हम्दुलिल्लाह भाऊ कमदार तू तो अचण शर्त रोजगार सा लगी वे पर कदे असा जो सोचो थई त असा जी किए पई गुजरे कदी बेरोजगारी बी वरी थुल्ली पादे में अची माए दई आ उन मा तू त ना चाचा केड़ी थली माई या पादे में तुल्ली माइलू दानी वते मान गाल तो करा तू वरी तू तो नहीं केदी तुल्ली इंदी मावा जो तो की दो अरे निकल हलो अबे चाचा गाल तक कर दे ना अरे हानी ठाई हो बस करे परू खड़ी कर देओ सही हाने उन के गाल कर जो मदो अची आ तू वरी जे तो हल चंगो भाऊ कमदार हाने हलो वरी बे वारी ठीक है भाऊ पल्ले वो तू अच्छी जा तुझे ला कम जा कंदु छु हां अरे बेवकूफ खबर थी असली भाई के रही लगी जाल हुई हां खरा आई पदर मां जो जो माई के मुखत वद कोन गलायो सठो डाठो ही सठो या की घट वद न गलायो पर चाचा ये चादो दु बुधो थुली यो कमाली के तो ओ भागा तू इहो सोचदा जो कम किया हलो अरे ये शाम दई पे हाथ करे न राजी तो पदर खाईला दी पदर अरे चाचा मां वडो खूनी मानुआ ये पदर तू खाइंदो ही मुसा त कुते ये कुत्ते सनात अरे या मुखे भी खबर आ जो तू मुर्स मानू आई हाने इहो ॿुधाए हाने हलऊं करे सॼो ॾींहुं काथे गुज़ारियूं समझा तो त अथी दारी कूद हनन में कई था छा पे सजी कूद तो सोचा अरे ये शाम जो ठाहे वठंदासीं ये तू कूनी जो मिंट में कूद ठाहे तो वनी मुखाग में कोन तो ठाहे मां पहिरों कूद ठाहे तो पो किथे हली वेंदा थी अरे तो जो कूड़ बे मां ठाहींदुसि इहो मुंहिंजो तो सां वाइदो आहे पर हाणे तूं इहो सोचे त किथे हली वेहूं त छोरा केॾी हो त गुज़रे हलो दा गुलाम कादर वारी होटल ते तहां पे पियूं दा ऐं फिल्म ॾिठूं ता ते विंदो गुद दी अरे रे चांहि जा पीसा अथई पेटा काई तब तत करे ते जाते बाकी 10 रुपया बचान चाय हली पियूं ता बाद के कऊ तत खाईंदा थी हली चांहि प्यारे बाकी शाम जो कूड़ मां तुंहिंजो ठाहींदुसि वॾो कूनी या कूल थान ते कद्दू दा कूदन कद्दू पर बाबा भोतार जो चवण आहे त पहिरियां मुखां थी पोइ काॾे निकिरनि भली तोखे कीअं सम्झायूं त असांखे ज़रूरी कमु आहे ओॾां पिया वञूं वापसी में अची रेस सां मिलंदासीं बाबा ख़बर न आहे त भोतार जो अलाए कहिड़ो कमु आहे अजाए पियो नाराज़ थींदो मूं ते बि त तव्हां ते बि इन करे मिलिया वञो त सुठो आहे नाराज़ थींदो असांखे रेस जा नौकरियूं जो नाराज़ थींदो वञी चओ पंहिंजे पीउ खे त मजूआ जबार अचण खां इनकार कयो आहे बाबा एॾी कावड़ चङी न आहे रेस जा तव्हांजे मथां थोरा आहिनि थोरा रेस असांखे पंहिंजे मतिलब जे लाइ ॿाहिरि कढायो आहे रेस जो हां कोन थो फाटे कुझु बि हुजे जवार कुझु बि हुजे जे रेस तव्हांखे जेल में न छॾाया त तव्हांजी सॼी ज़िंदगी जेल में गुज़री वञे हा असां पंहिंजे आज़ादीअ लाइ रेस सां जेको वाइदो कयो आहे उन तो फिरूं कोन था ज़बान खे पाणी ज़रूरु ॾींदासीं वञी चओ हाणे रेस खे उन वक़्त अची तोसां मिलंदासीं जॾहिं असां पंहिंजो कमु पूरो करे ईंदासीं पर बाबा जे हींअर भोतार सां मिलंदो त थी सघे हिन में तव्हांजो फ़ाइदो हुजे ऐं तव्हांखे भोतार कुझु न कुझु ॾिए जुड़ियल
वञी रईस खे चओ त जब्बार वारनि ख़ैरात घुरण बंदि करे छॾी आहे। रईस जो कमु थियण खां पोइ रईस तां अची पाण मिलंदासीं। पर जब्बार बस जुड़ियल बस ॿुधई न त ता छा चयो वधीक हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हायई त बंदूक सीने वारी हणंदोमांइ। ओबासी बि न ॾींदे ऐं अलाह खे प्यारो थींदे। सुठो इन में अथी त हितो खिसक सूरत पढ़ त बंदूक हणी बुकियो अंडा लकड़ी जाए। वञा मजू के बंदूक ॾेखारे मूंखे ड्रेजार न। अरे मजूअ खे तो छो न खारे बंदूक खारे त बस हाणे बस। पहिरियों हलूं दिलावर खान जे ॻोठ, उते ॾिसूं त बाबा वारनि जो कहिड़ो हाल आहे, पोइ पंहिंजे कम सां निकिरी हलंदासीं। हलो था त कंहिं दोस्त खे ॾिसूं त मोटरसाइकिल ते अॻिते छॾे अचे। हा हलियो। अञा कंहिंजो इंतज़ार आहे खानू? ड्राइवर जो इंतजार आहे अकबर, ड्राइवर जो। कुर्बान वञाए वो माण्हू त भरोसे वारो आहे न। खानू अहिड़ा पाण सां गॾु खणे ई कोन जेकी धोखो ॾियनि। ओए हमरा हथ अचण में ॾाढी देर कई आहे खानू। अञा त टाइम पियो आहे, गाॾी रस्ते तां कंहिं बि वक़्तु फुर करे सघूं था। सॼी राति रस्तो वहे थो ऐं हूअं बि इहा गाॾी असांखे सुबुह लाइ खपंदी। बाक़ी रही ॻाल्हि ड्राइवर जी, त हुनजो अॻिते इंतज़ार कयूं था। ॿी गाॾी जो बंदोबस्तु थियल आहे खानू, जेका जाइ वारदात खां ॿी जाइ ते बीहारींदासीं। अकबर, उहा गाॾी उन्हीअ दोस्त जी आहे जेको हींअर असां वटि ईंदो। कुर्बान वञाए वॾी कुर्बानी ॾे थो। कुर्बान चयनि त खानू उन्हनि सां वास्तो रखंदो आहे जेकी संगत में सिर बि हाज़िर कनि। बाक़ी धोखेबाज़ दोस्त खां खानू दिलेर दुश्मन खे वधीक तरजीह ॾींदो आहे। छो त जेको दिलेर दुश्मन हूंदो आहे न, उहो पुठीअ ते वार नाहे कंदो। गोली हणंदो त सीने वारी हणंदो। अचो। मुतार बाबा ॾाढो सम्झायो मान, पर मुंहिंजी त हिक ई न ॿुधऊं। निभागन खे अलाए कहिड़े नांग खाधो जो अचण खां इनकार कयूं। सोच मुजीब सोच त हाणे छा करणु घुर्जे। कलाक ॿिनि में मुंहिंजी फैमिली पहुचण वारी आहे। जे जब्बार वारनि उन्हनि लाइ ॼार विछायो त उन्हनि मां को बि ख़ौफ़ न कयो रेस। बसि इहा दुआ घुरो त खानूअ खे तव्हांजे फैमिलीअ जे अचण जी ख़बर न पए। जेकॾहिं उनखे ख़बर पइजी वई त ॻाल्हि ॻरी पइजी वेंदव। मुंहिंजियूं ॿई ॻाल्हियूं ज़हन में रखी ॿुधाए। पहिरीं ॻाल्हि त खानू खे ख़बर नाहे पई, असांखे छा करणु घुर्जे? सुकून सां वेही हिते अचण जो इंतज़ार कयो रेस। जे खानू वारनि ते इहा ॻाल्हि पहुती हुजे त पोइ असांखे छा करणु घुर्जे? पोइ बि हिते मुसलो विछाए दुआ जा हथ खणी इंतज़ार कर। ॿाहिरि निकिरण सां वॾो नुक़सानु थींदो रेस। तुंहिंजो मतिलबु आहे त मां पंहिंजे पुट खे मौत जे मुंहं में छॾे हिते वेही इंतज़ार कयां? न मुजीब न, मूंखां ईअं न थींदो। ॿाहिरि निकिरूं था, मुड़ुस ते मुक़ाबिलो कंदासीं। जेको साम्हूं आयो ॾिठो वेंदो। पोयां नसीब। हलो था हलूं। अलाए छो ड्राइवर अचण में देर कई आहे। पंधु परे आहे खानू, तॾहिं देर थी वई हूंदसि। कुर्बान वञाए निकिरण जी कयो। खानो इहो खुटको लाइ गाॾीअ खे हथीको बि करिणो आहे। खुटको त रहंदो जेसीं ताणी कमु मुकमिल न थींदो। किरो था दरिया में ऐं डिॼो था फेंगनि खां।
न अकबर न, पानी में घिरण सा कपड़ा त पिसंदा आहिनि, ऐं कपड़नि जे पिसण जे ख़ौफ़ खां दरिया ते त वेही कोन रहंदासीं। इन्हीअ करे हिकु ॻाल्हि ज़हन में रखिजो, तो उते कुझु बि थी सघे थो, कुझु बि। ऐं उते पोइते कदम नाहे हटाइणो। जंहिंजो बि कदम पोइते हटियो त उनखे खणू खरदमार गली हिकाड़ी छॾींदो। जेकॾहिं तव्हां सभिनी खे इहो शर्त क़बूल आहे त पोइ हथ ते हथ रखी मूंसां फ़ाइदो कयो। बाक़ी उते मैदान छॾे वञणु या बुज़दिली जेका कानून खे पसंदि न आहे। शेरल हाणे ॻाल्हि ॿुधो, ही चोरा हुआ। हेॾां गाॾी थी अचे त तव्हां ॿई हिनखे हेॾां रोकींदो। जेकॾहिं हेॾां आई त अकबर सां हिनखे रोकींदासीं। ठीकु, वञो तव्हां वञो।